सिंध हुकूमत जे लेबर खाते बाबत संगीन करप्शन जा इंकशाफ साम्हूं आया आहिनि, जिन में सूबाई वज़ीर सईद गनी पाण दावा कई आहे त खाते अंदरि 20 अरब रुपयनि खां वधीक जी करप्शन थी आहे। ही इंकशाफ सिर्फ़ हिकु इदारे ताईं महदूद न रहियो आहे, पर उन सां गॾु सॼी सरकारी निज़ाम, एहतसाबी इदारनि ऐं इंतज़ामी ढांचे ते बि सवाल उथारे छॾिया आहिनि। सूबाई वज़ीर जे बयान मूजिबि सलाहकारी वक़्तु हिकु शख़्स खेसि चयो त जीअं कमु हले थो ईअं हलणु ॾियो ऐं महीने जा 5 करोड़ रुपया वठो। ही बयान सरकारी मशीनरी अंदरि मुबीना मुनज़्ज़म करप्शन ऐं ताक़तवर नेटवर्क जी निशानदेही करे थो। सईद गनी जो चवणु आहे त सिर्फ़ लेबर खातो ई न, पर ॿियनि सरकारी खातनि में बि साॻी सूरतहाल नज़र अचे थी, जिते हेठिएं ग्रेड जा मुलाज़िम बि अरबपति बणिजी विया आहिनि ऐं संदन असासा मुल्क खां ॿाहिरि ताईं पखिड़ियल आहिनि। करप्शन जे हवाले सां इहो बि सवाल उभिरे थो त जॾहिं करप्शन जी निगरानी लाइ मौजूदु इदारा जहिड़ोकि एंटी करप्शन ऐं एहतसाबी निज़ाम पाण बि इल्ज़ामनि जी ज़द में हुजनि त पोइ असुलु एहतसाब केरु कंदो? रिपोर्टनि ऐं सियासी बयाननि मूजिबि केतिरनि ई केसनि में नेब ऐं ॿियनि इदारनि जी कार्रवायुनि बावजूदि वॾा नेटवर्क मुकमल तौरु ख़तमु न थी सघिया आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त मसइलो सिर्फ़ हिकु खाते जो न, पर हिकु सॼे इंतज़ामी ढांचे जो आहे, जिते एहतसाब कमज़ोर ऐं सियासी असर रसूख़ ऐं सघारा हथ वधीक मज़बूत नज़र अचनि था। सिंध में गुरबत वधण, अवामी ख़िदमतुनि जी खोट ऐं मुआशी दबाव जे विच में जॾहिं अहिड़ा इंकशाफ साम्हूं अचनि था त सवाल पैदा थिए थो त सरकारी बजट जो वॾो हिसो आख़िर किथे वञे थो। दावा कई पई वञे त अरबें रुपया करप्शन जी नज़र थी रहिया आहिनि, जॾहिं त साॻे ई वक़्तु केतिरनि मुलाज़िमनि ऐं ऑफिसरनि जी तिर्ज़ ज़िंदगी आम आमदनी खां केतिरा ई भेरा वधीक नज़र अचे थी। सभ खां वॾो सवाल इहो आहे त छा सिंध में अहिड़ो को इदारो मौजूदु आहे जेको सियासी या इंतज़ामी दबाव खां आज़ादु थी करे हिन मुबीना करप्शन नेटवर्क खे चैलेंज करे सघे, या पोइ ही मामिलो बि ॿियनि केतिरनि स्कैंडलनि वांगुरु सिर्फ़ बयाननि, इंकशाफनि ऐं ख़ामोशी जी धुंध में गुम थी वेंदो? सिंध जो अवाम जवाब जे इंतज़ार में आहे।